ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे चौथे अध्याय में ॾिठो त भगवान वेदव्यास जी जो अवतार वठनि था ऐं 17 पुराण ऐं महाभारत जी रचना कनि था, लेकिन पोइ बि उन्हनि जे मन खे शांति नथी मिले ऐं उहे इन चिंता में बुॾल आहिनि त कलयुग जा माण्हू ही कथा पढ़ण सां बि मुक्ति खे न पाईंदा, त मूंखे का अहिड़ी कथा ठाहिणु घुरिजे, अहिड़ो को पुराण ठाहिणु घुरिजे जंहिंजे ॿुधण या पढ़ण सां माण्हूअ जी मुक्ति थी वञे। त हू इन सोच में हुआ त उते नारद मुनि वीणा वॼाईंदा अची पहुता। जय श्री कृष्ण। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जो 5वां अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे नारद मुनि वेदव्यास जी खे सम्झायो त हरिचरित्रनि जो पुराण ठाहियो ऐं उन्हनि पंहिंजे अॻे जनम जो अहिवाल ॿुधायो। नारद हथ में वीणा खणी अखियूं बंदि करे भॻवान जो भॼन कयो। जॾहिं नारद मुनि वेदव्यास जी खे चिंता में ॾिठो त चयो, तव्हां हिन वक़्तु वॾी सोच में ॿुॾा पिया आहियो। ईअं थो लॻे ॼण त कंहिं आदमीअ जे मथां को तमामु मुश्किल कमु अची पवे ऐं हू उन कम खे करण में असफल थिए ऐं उहो हार मञी चिंता कंदो आहे। बिल्कुलु ओहिड़ी तरह तव्हां बि चिंता में था नज़र अचो। अवां वेदनि खे निचोड़े महाभारत ऐं 17 पुराण ठाहिया ऐं पोइ बि अव्हां जे मन खे तसली न आई। इहा ॻाल्हि ॿुधी वेदव्यास जी ॾाढो ख़ुशि थियो त हिन मुंहिंजे मन जी ॻाल्हि सम्झी वरिती ऐं उन्हनि निम्रता सां नारद मुनीअ खे चयो, ए नारद जी, तव्हांजो ॾींहुं ऐं राति हर पल खन खन हरीअ जे नाले में नारायण नारायण जा गुण ॻाईंदा रहंदा आहियो, त कृपा करे मूंखे का अहिड़ी तजवीज़ ॿुधायो जंहिंजे करण सां मुंहिंजे चित खे शांति प्राप्त थिए। उन ते नारद मुनि चयो, ए व्यास जी, तव्हां महाभारत ऐं 17 पुराणनि में परमेश्वर जो शुक्रानो ऐं यज्ञ, दान, तप, विर्त, नेम, लड़ाई, देवताउनि ऐं संसारी आदमियुनि जो बयानु कयो आहे। तीअं हिकिड़ो पुराण ठाहियो जंहिंमें भॻवान जी लीला ऐं आदि पुरख भॻवान जो जस ॻायल हुजे, उहो मन लॻाए ठाहियो, जंहिं करे तुंहिंजे मन खे शांती ईंदी। परमेश्वर जी लीलाउनि खां सवाइ ॿियनि पुराणनि जे ॿुधण ऐं पढ़ण में ॾाढी महिनत आहे ऐं लाभ बि थोरो थो थिए। उन जो फल हमेशह क़ाइमु नथो रहे। उहो सुख थोरा ॾींहं भोॻे वरी जनम वठिणो पवंदो आहे। पर ईश्वर जी कथा में चित लॻण करे एतिरो फल ऐं सुख मिलंदो आहे जंहिंजो हाल बयानु थी नथो सघे ऐं माण्हुनि जे हर क़िस्म जो दुख ऐं दर्द कथा ॿुधण ऐं पढ़ण सां लही वेंदो आहे। तंहिं करे जंहिं पुराण में भॼन ऐं परमेश्वर जी लीला ऐं नाला लिखियल हुजनि, उन खे उत्तम सम्झणु घुरिजे। जहिड़ी तरह ॿेड़ी पूरी हवा लॻण करे
पंहिंजी मंज़िल ते जल्द पहुचंदी आहे। बिल्कुलु तहिड़ी तरह दुनिया जा माण्हू परमेश्वर जे भॼन ऐं सुमिरण करण सां दुनिया में दिलि घुरियो फल हासिल करे भवसागर पार लंघे था वञनि। उन करे मनुष्य खे घुरिजे त पंहिंजे मन में संतोष रखी निष्काम थी भॻवान जो भॼन ऐं सुमिरन करे। दुनिया में सभु तरह जो सुख ऐं दुख अॻूणे जन्म जे कर्मनि खां प्राप्त थिए थो ऐं हरि भॼन करण सां मन खे शांती प्राप्त थिए थी ऐं हरि चरणनि जो ध्यानु मन में रखण सां संसारी माया छॾे थी वञे ऐं उन करे आदमीअ खे यज्ञ तप विर्त ऐं दान ऐं ॿियनि कमनि करण जी का एहतियाती नथी रहे ऐं जेके आदमी हरि भक्ति नथा कनि फ़क़ति यज्ञ तप विर्त ऐं तीर्थ कनि था से अवागवन 84 लख चकरनि जे फेरनि में फाथा था रहनि ऐं चङनि कमनि करण करे थोरा ॾींहं सुख भोगण बाद वरी जनम वठनि था ऐं तव्हां वेदनि ऐं पुराणनि में बेज़ अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखियूं आहिनि जिन खे मूर्ख माण्हू न सम्झी सघंदा। जेके आदमी परमेश्वर जा हंस रूपी भगत आहिनि उहे वेंकटनाथ जो भॼन ऐं सुमिरन करे ध्यानु हरि चरणनि में लॻाइनि था ऐं ॿी ॻाल्हि नथा घुरनि ऐं जहिड़ी तरह हंस पखी मानसरोवर जे किनारे ते रही मोती था चुगनि ऐं कांव अशुद्ध जाइ ते वेही विष्टा ऐं ॿियूं अशुद्ध शयूं थो खाए ऐं हठीलो पंहिंजी ॿोली ॿोले ॿियनि पखियुनि खे पाण जहिड़ो नथो सम्झे पर हंस उन जी ॿोलीअ खे प्यारो नथो ॼाणे। तहिड़ी तरह हंस रूपी साधन ऐं वैष्णवनि खे परमेश्वर जा गुण ऐं चर्चा ॿुधणु प्यारा लॻंदा आहिनि। जेको रस परमेश्वर जे नाले ऐं स्तुति खां सवाइ आहे उहो उन्हनि खे चङो नथो लॻे ऐं कांव रूपी आदमी उन्हनि ॻाल्हियुनि जे ॿुधण खे चङो थो ॼाणे जंहिंमें हिन संसार जे सुखनि ऐं पदार्थनि जो बयानु थियल हुजे। तव्हां हंस रूपी भक्ति वारा आहियो इन करे तव्हांखे संतोष नथो अचे। उन करे हाणे अव्हांखे घुरिजे त हिकिड़ो पुराण अहिड़ो ठाहियो जंहिंमें परमेश्वर जूं सभु लीलाऊं ऐं गुण लिखियल हुजनि जंहिंजे पढ़ण ऐं ॿुधण सां आदमियुनि खे फल प्राप्त थिए ऐं मरण खां पोइ मुक्त पदवी हासिल थियनि ऐं तुंहिंजी चिंता बि लही वञे ऐं तोखे संतोष बि थिए। सभई चओ जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। जय सिया राम। राधे राधे।